सिंध जे ॿियनि शहरनि जियां पखे में भी कुंभार की किरत ज़वाल जो शिकार थी वई आहे, जेकरे पोरियत सख्त परेशान आहिनि। पखे में चीकी मिट्टीअ मां ठहंदड़ ठिकर जा मट, दिला, कूंडा ऐं ॿियनि थावनि जो धंधो प्लास्टिक जी मसनूआत अचण सबब ज़वाल ते पहुची वियो आहे। ॾे तोड़े परॾे में मशहूर धंधे कुंभार के कम में ठिकर जे थावनि जी अहमियत घटिजण करे कारीगर मायूस थी विया आहिनि। गुज़रियल 4 ॾहाकनि खां कम कंदड़ कुंभार थावनि जी अहमियत न वधण ऐं उजूरो घटि मिलण करे गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी बसर करे रहिया आहिनि। साईं असांजो धंधो जेको कारोबार आहे थावनि जो ठिकरनि जो, हे 7 पीढ़ियुनि खां वठी हलंदो थो अचे। हे अॻ में हूंदो हुओ, हिन जो बाक़ाइदे अरोज हूंदो हुयो। हिते गाॾियूं ट्रकियूं माल जूं भरबियूं वेंदियूं हुयूं। वरी प्लास्टिक जो निकिती, हे असांजो धंधो घटि थी वियो। ऐं हे सिंध जी सखाफ़त आहे। हे बड़ियूं बीमारियूं जेके बि आयूं आहिनि, हे सभु प्लास्टिक मां आहियूं। हिन में न बड़ी आहे न बीमारी आहे। साईं असांजो ही कुंभार को कमु जेको आहे सो सिंध जो तमामु पुराणो हुनुर ऐं सकाफ़ती हुनुर आहे। जेकॾहिं हिन जी तारीख़ ॾिठी वञे त मुअनि जे दड़े जी तारीख़ खां वठी हिन कम जा आसार मिलनि था। असांजा जेके पोएं दौर में हुया, काफ़ी हिते गोगारो शहर में कुंभार कम जा कारीगर हुया। हितां जो माल जेको हुयो गाॾियुनि वसीले काफ़ी ॿियनि शहरनि में, बल्कि जेको अंग्रेज़ दौर हुयो उन में असांजा वॾड़ा चवंदा हुया त हिंदुस्तान ताईं असांजा जेके थाव हूंदा हुया उहे वापार लाइ वेंदा हुया। अपील इहा आहे त असांजी वार कनि, असांजे जाइ में पकियूं कराइजनि। जैसे कम भई मिटीअ जो कयूं, जुड़ी फुड़ी थिए थी, थां ॻरिजनि था, असां ठाहे तयारु था कयूं, वरी जुड़मी आहे त वरी ॻरिजाइजनि। असांखे और त असांखे जॻह पकियूं खाराइजनि जंहिंमें असां कुशादो ही कमु कयूं। पुराने दौर में पखो जे इलाइक़े घोघारो जे कारीगरनि जे हथ जे ठहियल थावनि जी हाक हूंदी हुई ऐं परे परे खां माण्हू ऑर्डर ॾेई थाव तयारु कराईंदा हुआ। पर प्लास्टिक जो सामान अचण बाद ठिकर जा थाव ठाहींदड़ पोरियत सख्त परेशान थी विया आहिनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।